अस्सलाम वालेकुम मां आहियां माजिद हुसैन ताज एग्री फार्म सालेपुर ते फील्ड ऑफिसर आहियां। जीअं त असां हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं वैराइटियूं आहिनि वणनि जूं, जंहिंमें आहे SS 32, SS 102 ऐं पंजाब सीड 545 ऐं किरिस 682 आहे। उहो असां बेसिक सीड आहियो आहे, माना कुझु एकड़नि में। बाक़ी जेको आहे हीअ आहे 102 जंहिंजी परफॉर्मेंस तमामु सुठी आहे। SS 32 खां बि बहितरु आहे, 545 खां बि बहितरु आहे। ऐं हिन में जेके असां काटन बाल ॻणिया आहिनि उहे आहिनि तक़रीबन 120 110 एतिरा माना हिन में काटन बाल आहिनि। ऐं हिकिड़े बूटे में न आहिनि, मुख़्तलिफ़ बूटे सभिनि बूटनि में आहिनि तक़रीबन। तव्हां हे ॾिसी सघो था, हे सभिनि बूटनि में आहिनि, सभिनि बूटनि में माल आहे माशाल्लाह। हे तव्हां ॾिसो, हिन में ॾिसो तव्हां, हीअ माल आहे, हिन में चेक कयो,